मिस्टर जतोई साहब, मौजूद अजीज दोस्तों, ईअं नाहे त मूंखे तकरीर करणु पसंदि न ईंदी आहे। तकरीर करणु मूंखे वणंदी आहे, छो जो तकरीरनि में सियासत हले थी, पर तकरीरनि सां छड़ो मूंखे शौक़ु न आहे। तकरीर वणंदी आहे पर छड़ो तकरीरनि सां शौक़ु न आहे। मां इन टूर ते दौरे ते जेको निकितो आहियां, उनजो मतिलबु इहो न आहे त मां हर जाइ ते तकरीर कयां ऐं वज़ीर आज़म जी हैसियत में मां हर जाइ में साॻी ॻाल्हि कीअं थो करे सघां ऐं अहम ॻाल्हियूं करणियूं पवनि थियूं। इन करे जॾहिं एतिरनि 20 ॾींहंनि जो दौरो थो थिए ऐं 20 ॾींहंनि जे दौरे में 4-5 अहिड़ा वाक़िया था थियनि जिथे किथे इस्पताल जो मुआइनो करणो आहे, न त इहा जेका ग़रीबनि जी हाउसिंग स्कीम आहे इते इफ़्तिताही को कमु करणो आहे, न त ॿिए कंहिं दोस्त वटि चांहि पीअणी आहे, न त कंहिंजी दावत हुजे। छो जो ॾींहं में 7-8 फंक्शन्स था थियनि। हाणे इहो मुनासिब बि न आहे त हर फंक्शन में मां का तकरीर कयां ऐं मां कम लाइ निकितो आहियां, कमु करण लाइ निकितो आहियां। मूंखे ख़बर आहे त जेको रस्म रवाज थींदो आहे सदर मुमलिकतनि जो ऐं वज़ीर आज़म जो, त उहे पहिरियों त ॾाढो कमु निकिरंदा आहिनि दौरनि ते। असांजे मुल्क में जेतिरे क़दुरु असां ॾिठो आहे, शुरू खां वठी क़ाइद आज़म जी ॻाल्हि नथा कयूं। क़ाइद आज़म मुल्क ठाहियो, क़ाइद आज़म पाकिस्तान ठाहियो ऐं तबियत बि ज़ईफ़नि बीमार हो। इन करे उन वक़्तु हंगामी वक़्त में जॾहिं एतिरा मुहाजिर आया, एतिरा ॿिया मसइला हुया कश्मीर जा, जूनागढ़ जा, त उहो कराची खां निकिरी न सघियो, पर तॾहिं बि वियो हो, दौरा कया हुई, पेशावर वियो, ॿियनि जाइनि ते वियो। उनजी उमिरि बि